नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। खैरपुर डरकोट डीसीसी नारी मिसमा ज़ुबैदा गोपांग जी रहवासण सालिया पट जो रहवासी नौजवान रबनवाज सां कोट खैरपुर में शादी करे छॾी ऐं वारसनि खां तहफ़ुज़ जो मुतालबो कयो। उन मौक़े ते ज़ुबैदा गोपांग ऐं रबनवाज गोपांग गॾिजी कोट खैरपुर में एहतजाज कंदे चयो आहे त मुंहिंजी शादी हमीद वल्द जुड़ियल गोपांग सां थियल हुई, जंहिं मूंखे तलाक ॾेई छॾी हुई। जंहिं बाद मूंखे भाइर शहज़ाद अकरम जावेद गोपांग ॿी क़ौम में शादी कराइण चाहिनि पिया, जेका ॻाल्हि मूंखे पसंदि न हुई। जंहिं बाद मां सालिया पट जे नौजवान रबनवाज गोपांग सां पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ शादी कई आहे ऐं हाणे मूंखे पंहिंजे भाइरनि मां जानी ख़तरो आहे ऐं मूंखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। तंहिं करे मां DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयां थी असांजी जानियुनि खे ख़तरो आहे, तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे त जीअं सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघूं। तव्हांजो नालो पंहिंजो ॿुधाईंदो? जी हाँ नाला मेरा जुबैदा जी मुराद जी मैंने तलाक दिता में छोड़ गया और मैं अपने राय खुशी ना खेली पाया ना शादी करा कैसा कही तो रबनवाज साहब किथा मुराद थी कोट जी गुपांग तव्हां पाण कहिड़ो? असां भी गुपांग। हाणे तव्हांखे कंहिंमो ख़तरो आहे? मूंखे ख़तरो आहे भाइरनि मां। नाला ॿुधाए। शहज़ादो अकरम उहे चवनि पिया तूं शादी न कर, तोखे धारे में ॾियूं। मां चयूं मां शादी कंदमि, हिन सां कंदमि, हिन सां न कंदमि, हिन सां कंदमि शादी। अॼु शादी कई आहे खैरपुर खां अहिड़े साल जी धमकियां पे ॾींदा न के ते धारी ॾियो, मां के धारी न ॾे दोस्तां मेरी शादी है ना मां शादी करे सां कोर करे छॾी अथव? हा असां शादी करे छॾी आहे खैरपुर कोरट में। ठीक है, साहब जाती ठीक है, असांखे ख़तरो आहे। सही आहे, शादी आहे। अच्छा, तव्हांजी छा थिए? गुले बंद फॉर्म है रात